दरिया खान बरी जी बाशऊर अवाम पारां पाक फौज की हिमायत में रैली कढ़ी वई। रैली नुसरतवा मेन बाजार चांदनी चौक मीनारा बाजार तां थींदी बस स्टॉप ते जलसे की सूरत अख्तियार करे वई। उन मौके ते काशिफ इकबाल आराई, अब्दुल्ला मला, अब्दुल गफ्फार सियाल, मीर खान कारी, हाफिज कुर्बान, खासखेली कारी, मोहम्मद यासीन राजपूत, इंतजार उर्फ दारा मलिक, दिलमुराद खासखेली समेत रैली में शरीक अवाम पारां 9 मई के वाक़े की मज़म्मत कंदे चयो त पाक फौज के जवाननि मुल्क की हिफ़ाज़त लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाक फौज के जवाननि जे करे 22 करोड़ खां वधीक पाकिस्तानी अवाम तहफ़्फ़ुज़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। पाक फौज ख़िलाफ़ सोचल समझल साज़िश तहत प्रोपेगंडा कई पई वञे। हुननि चयो त पाक फौज सां हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं पाक फौज ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। हुननि वधीक चयो त जेको मुल्क की सालमियत के नुक़सान पहुचाईंदो उहो मुहिब वतन थी ही नथो सघे। हुन मौके ते रैली में शरीक अवाम पारां पाक फौज जिंदाबाद जा नारा हया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।